ओम शांति। अदिति मुरलियाती सिक्का बजाते ही सद मिठा मिठा बाप दादा चवंता मीठे मीठे बार ता ईश्वर संतान आया तांजी अमूल्य जीवन तांजो ईश्वर कुल दाडो ही श्रेष्ठ स्वयं भगवान ताके एडॉप्ट करते हैं नए नशे में रहो। असां ईश्वर जी संतान आयो, असांजो अमूल्य जीवन असां ईश्वर जी कुल जी ॾाढी श्रेष्ठ आत्मा आहियूं। असांजी ईश्वर कुल ॾाढो श्रेष्ठ आहे। स्वयं भगवान असांखे एडॉप्ट करते हिन नशे में रहो। प्रश्न शरीर जो भान टुटी वञे उनजे लाइ कीअं अभ्यास जी आवश्यकता है। उत्तर हलदे फिरदे अभ्यास करो कि हिन शरीर में असां थोड़े टाइम जे लाइ निमित आहियूं। जीअं बाप थोड़े समय जे लाइ शरीर में आया आहिनि, ये असां आत्मायूं भी श्रीमती भारत के स्वर्ग ठाहिण लाइ ये शरीर धारण कयो। बाप ऐं वत्सी खे यादि कंदा रहो त शरीर जो भान टुटजंदो वेंदो। हिनखे चइबो आहे सेकंड में जीवन मुक्ति। ॿियो आहे अमृत वेले उथी करे बाप सां मिठी मिठी ॻाल्हियूं करो त शरीर जो भान खत्म थी वेंदो। गीता ओम नमो शिवाय। ओम शांति। भगवान हूंदो ही आहे हिकु जो बापी आहे ॿारनि खे सम्झाइबो आहे। आत्मा जे रूप के एतिरो वॾो लिंग न आहे। आत्मा त ॾाढी नंढी स्टार मिसल प्रकृति जे विच में रहंदी आहे। कोई एतिरो वॾो ज्योतिर्लिंगम न आहे जीअं मंदिर में रखियलु हूंदो आहे। न, जीअं आत्मा आहे उहे ही परमात्मा बाप बि आहे। आत्मा जो रूप मनुष्य जहिड़ो न आहे। आत्मा त मनुष्य तन जो आधार वठण वारी आहे। आत्मा ही सभु कुछ कंदी आहे न। संस्कार सभु आत्मा में ही हूंदा आहिनि। आत्मा हिकु नंढो स्टार मिसल आहे। आत्मा में ही सुठा व बुरा संस्कार अनुसार आत्मा ही जन्म वठंदी आहे। त हिन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झणो खपे। मंदिरनि में लिंग रखियल आहे, इन करे सम्झाइण लाइ असां बि शिवलिंग ॾेखारींदा आहियूं। हिनखे हिनजो नाम शिव आहे। बिगर नाम जी कोई चीज न हूंदी आहे। कुछ न कुछ आकार आहे। बाप आहे परम धाम में रहण वारा। परमात्मा बाप चईंदा आहिनि जीअं आत्मा शरीर में ईंदी आहे न, हूअ मूंखे बि अचणो पवंदो आहे नर्क खे स्वर्ग ठाहिण लाइ। बाप जी महिमा सभिनि खां न्यारी आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो, तव्हां आत्मायूं आया आहियो हिते पाठ वॼाइण। ये बेहद जो अनादि अविनाशी ड्रामो आहे। हिन जो कॾहिं विनाश न थींदो आहे। ये फिरदो ई रहंदो आहे। बाप रचदा भी हिकु आहे, रचना भी हिकु ई आहे। ये बेहद सृष्टि जो चक्कर आहे। 4 युग आहिनि। ॿियो आहे कल्प जो ये संगम युग जंहिंमें बाप अची करे हिन पतित दुनिया खे पावन ठाहिया आहिनि। ये चक्कर फिरदो रहंदो आहे। तव्हां ॿारनि खे हाणे स्मृति आई कि असां सभु आत्मायूं परम धाम में रहण वारियूं आहियूं। हिन कर्म क्षेत्र ते पाठ वॼाइण आया आहियूं। हिन बेहद जे ड्रामा खे रिपीट थियणो आहे। बाप बेहद जो मालिक, हुन बाप जी अपरंपार महिमा आहे। बाबा चए थो न मुंहिंजी अपरंपार महिमा आहे। जी महिमा अहिड़ी महिमा ॿियो कंहिंजी न आहे। उहो मनुष्य सृष्टि जो बीज आहे। सभिनि जो बाप आहे न। बाप चईंदो आहे मां पराए रावण जी दुनिया में ईंदो आहे। हिकु तरफ़ आसुरी गुण वारी संप्रदाय, ॿी तरफ़ आहे दैवी गुण वारी संप्रदाय। हिनखे कंसपुरी बि चइबो आहे। कंस असुर खे चइबो आहे। श्री कृष्ण खे देवता चइबो आहे। हाणे बाप आया आहिनि देवता ठाहिण ऐं सभिनि खे वापसि वठी वञण लाइ आहिनि। कोई जी ताक़त न आहे जो ईअं वठी वञी सघे। बाप ई वेही ॿारनि खे शिक्षा ॾींदो आहे। शिक्षा ॾेई दैवी गुणनि जी धारणा कराईंदा आहिनि बाबा जे अंदर। ये बाप जी ही फर्ज़ आहे। बाप चईंदा आहिनि जॾहिं सभी तमो प्रधान थी वेंदा आहिनि न, मूंखे भुलिजी वेंदा आहिनि। न सिर्फ़ भुलिजी वेंदा आहिनि परंतु मूंखे पत्थर टिकर में ठोके छॾींदा आहिनि। एतिरी ग्लानी करे ॾींदा आहिनि। तॾहिं त मां ईंदो आहे। मुंहिंजी जीअं ग्लानी कंदा आहिनि न, ॿियो कंहिंजी बि न कंदा आहिनि। तॾहिं त मां अची करे तव्हांखे तव्हांजो लिबरेटर ठहींदो आहे न। सभिनि खे मच्छरनि सां दृश्य मथे वठी वेंदो आहे। ॿियो कोई हीअं चई न सघे कि मनमना भव। मुझ पंहिंजे परम पिता परमात्मा खे यादि करो तव्हां त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा।
श्री कृष्ण तो चई न सघे, परमात्मा जी महिमा तो ॿार ही ॼाणदा आहिनि। वो ज्ञान जो सागर, सुख जो सागर। पोइ सेकेंड नंबर में ब्रह्मा विष्णु शंकर। ब्रह्मा द्वारा स्थापना केर कराईंदा? श्री कृष्ण परम पिता परमात्मा वे शिव वेही करे सम्झाईंदा आहिनि कि पहिरियों असांखे खपनि ब्रह्मण। त ब्रह्मा द्वारा ब्रह्मा मुख वंशावली रचिजो आहे, उहो कुख वंशावली आहे। तव्हां सभु आहियो संगम में ब्रह्मा जी संतान। बाप अची करे शूद्र खां ब्रह्मण ठाहींदो आहे। हाणे तव्हां आहियो ईश्वर कुल जा। ईश्वर थियो निराकार, ब्रह्मा थियो साकार। बाप पहिरियों ब्रह्मण पोइ देवता ठाहींदो आहे। देवता खां पोइ क्षत्रिय। ये चक्कर फिरंदो रहंदो आहे। पोइ हिननि सां ॿिया धर्म निकिरंदा आहिनि। मूल आहे ही भारत। बाबा चवनि था मूल आहे भारत। हिन ये भारत अविनाशी खंड आहे, जाते बाप थी करे स्वर्ग ठाहींदा आहिनि। ये उहो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। उनखे पोइ सर्वव्यापी कीअं चई सघंदा आहिनि? उहो त असांजो बाप आहे। हिन दुनिया में सिवाय तव्हां ब्रह्मणनि जी कोई बि प्रकारदर्शी न आहे। तव्हां भारत सम्झंदा आहियो परम पिता परमात्मा सां गॾु असां परम धाम जा रहण वारा आहियूं। पोइ नंबरवार कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं। पोइ पिछाड़ी में असां ही वेंदा आहियूं। तो तव्हां भारत सम्झंदा आहियो परम पिता परमात्मा सां गॾु असां परम धाम में रहण वारी आत्मा आहियूं। पोइ नंबरवार कर्म क्षेत्र ते ईंदा आहियूं। पोइ पिछाड़ी में सभु वेंदा आहियूं। 84 जन्म पूरा थी वेंदा आहिनि। पोइ असांखे पूरा 84 जन्म वठणा पवनि। बाप सम्झाए तो तव्हां केतिरा जन्म वरिता अथव, केतिरे वर्णन में आया। ये चक्कर हलंदो रहंदो आहे। हाणे तव्हां आहियो ईश्वर संप्रदाय। ये तव्हांजो अमूल्य जीवन आहे। जॾहिं तव्हां ईश्वर जी संतान ठहिया आहियो, ब्रह्मा द्वारा बाप अची करे एडॉप्ट करना आहिनि न असांखे। बाप ही स्वर्ग जो रचयिता त खुदि अची करे स्वर्ग जो मालिक बि बाबा ही असांखे ठाहींदा आहिनि। हाणे सॼे विश्व में शांति स्थापना करणो आहे। इहा त बाप जो ई कमु आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो पार्ट आहे। मां तव्हांखे वरी खां राज्य सिखलायां थो जंहिंसां तव्हां एवर हेल्दी ठही वेंदव। जीअं देवता ठही विया हुया, पोइ हाणे रिपीट थियणो। जे देवता पहिरियों एवर हेल्दी 5000 साल खां पहिरियों बि बाबा असांखे ठातो हुई। हाणे वरी उहो रिपीट थो थिए। हाणे सैम्पलिंग लॻे थी। बाप भगवान आहे न, हिननि द्वारा कलम लॻाइनि था। बाप सम्मुख वेही सम्झाईंदा आहिनि। मुंहिंजा सिकियल था ॿार ॾाढा समय खां बिछड़ल आहिनि। यादि आहे न मां तव्हांखे स्वर्ग में मोकिलियो हुयो। पोइ तव्हां 84 जो चक्कर लॻाए हाणे अची करे वरी मिलिया आहियो। हाणे पंहिंजी खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, मुंहिंजे बाप खे यादि करो। तव्हांखे वापसि ज़रूर वठी वञिणो आहे। तव्हां चाहो न चाहो। पहिरियों आदि सनातन देवी देवता राज्य हलियो, पोइ आसुरी राज्य हलियो। देवी राज्य खां पोइ पवित्रता त हली वई, पोइ सिंगल टास्क थी वियो। हाणे त प्रजा जो प्रजा ते राज्य आहे। पोइ देवी राज्य जी स्थापना थी वेंदी। आसुरी राज्य जे विनाश लाइ हिन रुद्र यज्ञ सां यह विनाश ज्वाला प्रज्वलित। आसुरी राज्य जो विनाश जे लाइ हिन रुद्र यज्ञ सां यह विनाश ज्वाला प्रज्वलित थींदी। हाणे पहिरियों बि थी हुई, हाणे बि थिए थी। तव्हां पतित सृष्टि ते थोरी राज्य कंदो। असां सभु तयार थी वेंदासीं त लाइ सृष्टि बि नहीं खपे। हाणे संगम आहे। सत्युग में त ईअं न थींदसि। हाणे तव्हां ॿार पुरुषार्थ था करो। कराइण वारो केरु? श्रीमत ॾियण वारो समृत श्रेष्ठ श्रेष्ठ हिकु बाप आहे। वो ही ब्रह्मा द्वारा स्थापना कराइनि था। बाप चईंदा आहिनि मां भारत जो मोस्ट ओबीडियंट सर्वेंट आहियां। शिव बाबा भारत की स्वर्ग तो ठाहियां। हुते राज्य राजा रानी तथा प्रजा, हुते यथा राजा रानी तथा प्रजा सभु सुखी हूंदा। नेचुरल ब्यूटी रहंदी न। लक्ष्मी नारायण खे ॾिसो केतिरा सुंदर आहिनि। हेवनली गॉड फादर आहे न, हेवन स्थापन करण वारो आहे। सॼी दुनिया में गीता जे लाइ चईंदा आहिनि श्री कृष्ण भगवान वाच्य। परंतु श्री कृष्ण त चई न सघे मनमना भव मामिकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। ॿियो कोई उपाय बि न आहे।
गंगा त पतित पावनी आए न, वो थोड़ी चवंदी की मामे कम याद करो। ये त बाप ही वेही करे समझाइन था। बाप आत्माइन सां ॻाल्हाईंदा आहिनि। बाप ही सभिनि जो सदगति दाता आहिनि। उन्हनि जा मंदिर बि आहिनि। द्वापर खां ये सभु यादगार ठहण शुरू थियो। सोमनाथ जो मंदिर आहे, परंतु वो छा करे वियो इहा कोई बि न ॼाणदा आहिनि। उहा शिव शंकर खे मिलाए ॾींदा आहिनि। हाणे काथे शिव परमधाम निवासी, शंकर सूक्ष्म वतन वासी, कुछ भी समझदा न आहिनि। बाप चवंदा आहिनि केतिरा बि वेद शास्त्र आदि कुछ पढ़िया आहिनि, जप तप कंदा, परंतु मूंसां त मिली न सघंदव न। भल मां भावना जो भाड़ो सभिनि खे ॾींदो, परंतु उहो त अखंड ज्योति ब्रह्म तत्व खे ही परमात्मा समझदा आहिनि। ब्रह्म जो साक्षात्कार थी वेंदो, परंतु ब्रह्म जो साक्षात्कार थिए बि, परंतु हुनसां कुछ भी हासिल त न थींदो न। त कोई खे हनुमान जो, कोई खे गणेश जो साक्षात्कार कराईंदा आहियो, उहो त कराईंदो आहियां मां। उहो त मां अल्पकाल जे लाइ मनोकामना पूर्ण कंदो आहे, अल्पकाल जे लाइ ख़ुशी थी वेंदी आहे, परंतु पोइ बि सभिनि खे तमो प्रधान त थियणो ई आहे। चाहे सॼो ॾींहुं गंगा में वञी करे वेही रहो त बि तमो प्रधान त सभिनि खे थियणो आहे। बाप चए तो ॿार पवित्र ठहो त पवित्र दुनिया जे 21 जन्मनि जा मालिक ठही वेंदा। पवित्र दुनिया में 21 जन्मनि जे लाइ मालिक ठही वेंदासीं। कोई सत्युग, कोई सत्संग ना जाते एतिरी प्राप्ति हुजे। बाप ही अची करे राज्य सिखलाईंदो त केतिरी श्रीमत ते हलणो खपे, पढ़ाई ते ध्यानु ॾियणो खपे। बाप श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। श्रीमत सां भारत खे स्वर्ग ठाहिणो आहे। तव्हांखे ड्रामा जे राज खे सुठी रीति सां सम्झणो आहे, पुरुषार्थ करणो आहे। पुरुषार्थ करे अहिड़ो लाइक सां सभिनि खे ठहिणो। तव्हां ॿारनि खे नशो हुजणो खपे कि असां बाप सां गॾु स्वर्ग जी स्थापना करण आया आहियूं मथां खां। बाबा चई न, खुद खे बि सम्झो कि असां हाणे मथां खां हेठि आया आहियूं स्वर्ग जी स्थापना करण जो, सेवा करण, स्थापना करण जो कार्य करण। असां हुतां जा रहवासी आहियूं। हिन शरीर में असां निमित मात्र थोरे टाइम जे लाइ आहियूं। बाबा बि थोरे टाइम जे लाइ आयो आहे। हिन शरीर जो भान टुटी वञणो खपे। पंहिंजे बाप ऐं वर्षे खे यादि करो। हिनखे ई सेकंड में जीवन मुक्ति चइबो आहे। बाप चवंदा आहिनि मां आयो आहियां, बाबा चवंदा आहिनि मां आयो आहियां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। हाणे तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी सवेरे उथी करे मूंखे यादि करो, हुननि सां ॻाल्हियूं करो। तव्हां ॼाणदा 184 जन्म पूरा थिया असांजा। हाणे असां ईश्वर संतान ठहिया आहियूं, पोइ दैवी संतान, पोइ क्षत्रिय संतान। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। बाबा जी वेही महिमा करो। बाबा तव्हांजो त कमाल आहे, तव्हांजी त कमाल आहे। कल्प कल्प असांखे अची करे असांखे ईअं पढ़ाईंदा आहियो। बाबा तव्हांजो ज्ञान ॾाढो वंडरफुल आहे। स्वर्ग केतिरो वंडरफुल आहे न, उहो जिस्मानी वंडर, इहा रूहानी बाप जो स्थापन कयल उहो वंडर। बाप आया आहिनि श्री कृष्णपुरी स्थापना करण। हिन लक्ष्मी नारायण ये प्रत्यक्ष कथा खां पाई बाप द्वारा प्रालब्ध कथा का पाई बाप द्वारा पाई न। जगत अम्बा जगत पिता सां गॾु ॿार बि वेठा आहिनि। इहे ब्रह्मण आहिनि। जगत अम्बा त ब्रह्मणी आहे। उहा आहे कामधेनु, सभिनि जी मनोकामना पूर्ण करण वारी। इहा जगत अम्बा ही पोइ स्वर्ग जी महारानी ठहींदी। केतिरो वंडरफुल राज आहे न। बाप पंहिंजी अवस्था खे ॼमाइण लाइ भिन्न भिन्न युक्ति ॿुधाईंदा रहंदा आहिनि। रात जो जगो, बाबा खे यादि करो त अंत मते सो गति थी वेंदी। अगरि पूरो पुरुषार्थ हूंदो त यादि ठहंदी, पास विद ऑनर्स थी वेंदो। 8 जी स्कॉलरशिप मिलंदी आहे। सभु चवंदा आहिनि असां लक्ष्मी नारायण खे वरदासीं त पास थी करे ॾेखारिणो। पंहिंजे खे ॾिसणो आहे कि मूं में कोई बंदरपनो त न आहे, हुनखे कढणो आहे। ॾिसो सॼे ॾींहं में कंहिंखे दुख ॾींदा न ॾिनो। बाप सभिनि खे सुख ॾियण वारो आहे न। ॿारनि खे बि अहिड़ो ठहिणो आहे। वाचा कर्मणा में कोई बि दुख न ॾियणो आहे। सचो रास्तो ॿुधाइणो। वो आहे हद जे बाप जो वरसो या बेहद जे बाप जो वरसो। सो त जेके मिलंदो आहे उहो ई ॿुधाईंदो। जो पंहिंजे धर्म जो हूंदो हुनखे झट टच थी वेंदो।
बाप से हिन वरी खां दैवी धर्म स्थापन करण मां ब्रह्मा जे तन में ईंदो आहे त ॿारनि जी बुद्धि में आहे कि असां ब्राह्मण आहियूं, पोइ असां देवता ठहींदासीं। पहिरियों सूक्ष्म वतन में वञी करे पोइ शांति धाम में वेंदासीं, हुतां खां पोइ नई दुनिया में ईंदासीं, गर्भ महल में ईंदासीं। हिते त गर्भ जेल में ईंदा आहियूं। हिनखे चइबो आहे कूड़ी दुनिया, कूड़ी माया, कूड़ी काया, कूड़ो सभु संसार। बाप चवंदा केतिरी धर्म ग्लानी कंदा आहिनि, शिव जयंती मल्हाईंदा आहियो, परंतु शिव कॾहिं आयो, कंहिंमें प्रवेश कई, कंहिंखे पतो न आहे। जरूर कोई शिव शरीर में अची करे नर्क की स्वर्ग ठाहियो हूंदो। बाप ॿारनि खे ॾाढो सुठी रीति सां सम्झाए करे ऐं राय ॾींदा आहिनि। पंहिंजो चार्ट ठाहियो, सॼे ॾींहं में केतिरो समय बाप खे यादि कयो, सवेरे उथी करे बाप खे वर्षे खे यादि करो। असां बेहद जे बाप सां गॾु आया आहियूं, ये यादि करो। असां बेहद जे बाप सां गॾु परम धाम मां हिन सृष्टि ते छो आया आहियूं, हिन नर्क खे स्वर्ग ठाहिण। असांखे गुप्त वेश में भारत के स्वर्ग ठाहिणा आहे। हाणे असांखे वापसि वञिणो आहे। वञण खां पहिरियों पंहिंजी राजधानी ते स्थापना करणी आहे न, बाबा चवनि था। हाणे तव्हां संगम ते आयो, बाक़ी सॼी दुनिया आहे कलयुग में, तव्हां संगम युगी ब्राह्मण आहियो। बाबा चवनि था कि असां संगम युगी ब्राह्मण आहियूं। बाप ॿारनि जे लाइ सौगात खणी आयो आहे, मुक्ति, जीवन मुक्ति जी। सप्तक में भारत जीवन मुक्त हुयो, बाक़ी सभु आत्मायूं मुक्ति धाम में। बाप हथेली ते बहिष्ट खणी आयो त जरूर हुनजे लाइ लायक भी खुद ही ठाहींदा। अच्छा, मीठे मीठे सिखलदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सदा हिन नशे में रहो कि असां बाप सां गॾु स्वर्ग जी स्थापना जे निमित्त आहियूं। बाप असांखे विश्व जो मालिक ठाहींदो। बाप जो आहे बाप समान सुख ॾियण वारो ठहिणो, कॾहिं कंहिंखे दुखी न करणो। बाबा चवनि सभिनि खे सचो रास्तो ॿुधाइणो, पंहिंजी उन्नति जे लाइ पंहिंजो चार्ट रखणो, सुख ॾियण वारो ठहिणो आहे, कंहिंखे दुख न ॾियणो आहे, सभिनि खे सचो रास्तो ॿुधाइणो आहे, पंहिंजी उन्नति जे लाइ पंहिंजो चार्ट रखणो। वरदान निमित ऐं नम्र चित जी विशेषता द्वारा सेवा में फास्ट ऐं फर्स्ट नंबर वठण वारा सफलता मूर्त। बाबा चवनि था सेवा में अॻियां वधंदे हुए यदि निमित ऐं नम्र चित जी विशेषता स्मृति में वही त सफलता स्वरूप थी वेंदा। जीअं सेवाउनि जी भाग दौड़ में हथियार हूंदो आहे, जी सेवाउनि जी भाग दौड़ में होशियार आहियो। ईअं हिन ॿ विशेषताउनि में भी होशियार ठहो। खुद खे निमित समझो ऐं खुद खे नम्र चित समझो। निमित ऐं नम्र चित जी विशेषता जी स्मृति में रही करे ये ॿ विशेषताउनि में होशियार ठहो। हिन सां सेवा में फास्ट ऐं फर्स्ट थी वेंदा। ब्रह्मण जीवन जी मर्यादाउनि जी लकीर जे अंदर रही करे स्वयं खे रूहानी सेवाधारी समझी करे सेवा करो त सफलता मूर्त थी वेंदो। ब्रह्मण जीवन जी मर्यादाओं लकीर जे अंदर रही करे स्वयं खे रूहानी सेवादारी समझी करे सेवा करो तो सफलता मूर्त थी वेंदा। मेहनत न करणी पवंदी। स्लोगन आहे जो बुद्धि द्वारा सदा ज्ञान रत्न खे धारण कंदा आहिनि उहो ई सच्चा होली हंस आहिनि। असांखे बुद्धि द्वारा सदा ज्ञान रत्ननि जी धारणा करणी आहे, उहो ई सच्चा होली हंस आहे। अच्छा, ओम शांति।